जी बिल्कुल, इन टाइम असां तिब्बत सेंटर वारे हंध ते मौजूद आहियूं, जिते कुछ देर पहिरियां जेको जलूस आहे उहो निमाज़ चौरंगी खां बरामद थींदो। तंहिंखां पोइ नमाज़ ज़ोहरन अदा कंदे मुख़्तलिफ़ रूटनि तां थींदो। शाम जो मग़रिब जे टाइम हुसैनिया ईरानिया इमाम बारगाह ते नहर थी वेंदो। इन हवाले सां सिक्योरिटी जे हवाले सां एसएसपी साउथ असां सां गॾु आहिनि ऐं डीसी साउथ बि असां सां गॾु आहिनि। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। सर, मरकज़ी जलूस आहे, कुछ देर खां पोइ जेको आहे इहो बरामद थींदो, मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदो, शाम जो नहर थी वेंदो। केतिरा पुलिस एहलकार हिफ़ाज़त जे लाइ जलूस जी मुक़रर कया जी बिल्कुल, अॼु जो है एक ही रमज़ान के हवाले से यौम अली जी जेका सिक्योरिटी या उन जो कंप्रीहेंसिव ऑर्डर जारी किया विया आहिनि ऐं उन ऑर्डर के तहत तक़रीबन 800 खां वधीक पुलिस एहलकार जेके आहिनि उहे डिस्ट्रिक्ट साउथ में जेको आहिनि डिप्लॉयड आहिनि। ते जेके बि जेके आहिनि ख़ारिजी ऐं दाख़िली रास्ता आहिनि उन्हनि सभिनि ते कंटेनर्स प्लेस किया विया आहिनि। सिर्फ़ु जेके हिकिड़ो एंट्री पॉइंट आहे जेको मेन शफ़ीक तिक्का खां तई हुतां सर्च कराए उन खां पोइ एंटर थी सघो था ऐं उन सां गॾोगॾु ॿ जेके आहिनि उहे जेके हितां एग्ज़िट पॉइंट्स आहिनि, हिकिड़ो सदर दवाख़ाने वटि आहे ऐं हिकिड़ो डीएमसी सिग्नल वटि आहे। इन सां गॾोगॾु तव्हां ॾिसंदा त हिते बॉम्ब डिस्पोज़ल स्क्वाड जूं टीम्स मौजूदु आहिनि जेके सॼे रूट जी स्विपिंग कनि पियूं। उन सां गॾु गॾु कैनाइन यूनिट बि मौजूदु आहे। असांजी रिज़र्व पुलिस मौजूदु आहे एंटी राइट गेट सां गॾु। उहे डिफरेंट जेके बि मेन अहिड़ा जेके मेन चौराहा आहिनि उन्हनि ते उन्हनि खे पाण डिप्लॉय कयो आहे ऐं उन सां गॾु स्नाइपर जेके हाई रूफ्स आहिनि, जेके रूफ टॉप्स आहिनि ऐं उन सां गॾु जेके वेंटेज पॉइंट्स आहिनि उन्हनि ते इहे डिप्लॉयड आहिनि। त फुल प्रूफ सिक्योरिटी जा इंतज़ामात आहिनि। जीअं त तव्हां सिक्योरिटी जा पाण जाइज़ो वरितो ॾिठो आहे, तव्हां पाण सिक्योरिटी इंतज़ामात तमामु पुलिस कंप्लीट करे वरिता आहिनि ऐं तमामु एंट्री एग्ज़िट पॉइंट ते हुते चेकिंग थिए पई। तव्हां के9 यूनिट्स बि अची विया आहिनि, स्वीपिंग बि थी वई एरिया जी ऐं सिक्योरिटी जा इंतज़ामात मुकमल आहिनि। इन सां गॾोगॾु जेके असांजा बाक़ी लाइन डिपार्टमेंट्स आहिनि उन्हनि सभिनि जूं बि टीमूं असां सां गॾु आहिनि, जंहिंमें हेल्थ डिपार्टमेंट आहे, केएमसी आहे, टीएमसी आहे, टीएमसी सदर आहे। इन खां अलावा रेस्क्यू 1122 जूं गाॾियूं बि असां स्टेशन करे छॾियूं आहिनि ऐं वाटर बोर्ड जूं अमलो बि ऐं गाॾियूं बि, इहे ॿई मौजूदु आहिनि असांजे पूरे रूट में। ऐं असांजो डिस्ट्रिक्ट कमांड एंड कंट्रोल रूम असांजो इस्टेब्लिश थियल आहे एनजेवी स्कूल में, जेको असां हर दफ़ा पारसी मामा पारसी स्कूल में असां हर दफ़ा हुते इस्टेब्लिश बि कंदा आहियूं। उन में बि तक़रीबन उहा बि फंक्शनल आहे ऐं हिकिड़ो असिस्टेंट कमिश्नर जेको आहे फोकल पर्सन आहे, जेको कंप्लीट कोऑर्डिनेशन पियो कंदो आहे सारे मरहले खे, जेसीं ताईं इमाम बारगाह जी जेका रैली आहे उहा पहुचंदी आहे। त इंतज़ामात मुकमल आहिनि अल्हम्दुलिल्लाह ऐं कोशिशि आहे त जल्द खां जल्द हिनखे जेको आहे फैसिलिटी प्रॉपर कयो वञे। वॾी महिरबानी। जी बिल्कुल, ॾिसो, जलूस कुछ देर खां पोइ हितो बरामद थींदो। सिक्योरिटी जे हवाले सां एसएसपी साउथ सां ॻाल्हि ॿोल कईसीं ऐं डीसी साउथ सां। उन्हनि जो चवणु आहे त जेके एंट्री पॉइंट उन्हनि खे बंदि कयो वियो, हुते जेको आहे पुलिस एहलकार मुक़ररु कया आहिनि। डिस्ट्रिक्ट साउथ जी ॻाल्हि करिए त 800 खां मथे जेके पुलिस एहलकार आहिनि उहे जलूस जी जेको आहे हिफ़ाज़त जे लाइ मुक़ररु कया विया आहिनि। गॾोगॾु जेको आहे डीसी साउथ जो चवणु आहे त अणवंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ जेके फायर ब्रिगेड ऐं रेस्क्यू टीमूं आहिनि हिते मुक़ररु कयूं वियूं आहिनि। जेको आहे कुझु देर खां पोइ जेको जलूस आहे उहो हितो बरामद थींदो। शाम जो हुसैनिया ईरानिया ते नहर थी वेंदो। जी।